अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 17 तारीख़, 17 आहे न? अॼु आहे 17 तारीख़ ऐं ॾींहुं आहे आचर। अॼु जो व्लॉग मां हितां किचन मां ई शुरू कयां थी। ऐं तबियत में कुझु मज़ो न हो, देरि ताईं सुम्ही रहियसि छो त अॼु सुराण घर में हुई, इन जे करे मूंखे अयाशी हुई थोरी, त मासी आई कमु करे हली बि वई त मूंखे फ़र्क़ु न पियो, मां आराम सां सुती रहियसि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त ही अॼु जो व्लॉग मां किचन मां थी शुरू कयां छो त मां लेट उथी आहियां, लेट नाश्तो कयो आहे, त मुंहिंजा कम बि सॼा लेट थी विया आहिनि। सो स्टार्ट कयां थी मां हितां ऐं ॾिसां तव्हां सां शेयर कयां थी त अॼु मूंखे छा छा करिणो आहे। फ्रिज मां ही खीर कढिया आहिनि ऐं मलाई जो प्यालो फ्रीज़र में हूंदो आहे हमेशह, उहो बि कढियो अथमि। सो हिननि जूं मलायूं कढी अलॻि कंदमि ऐं ॾही ठाहिणी आहे मूंखे। ऐं हिते जेको आहे सुराण कुझु पटाटा बॉइल करण लाइ रखिया आहिनि, उहा कुझु पंहिंजी मर्ज़ी जी का रेसिपी ठाहींदी। ऐं हिते आहे ही मुङनि जी दाल पिसियल, जेका मूं सुराण खे चई छॾियो त हुन सुबुह सवेर खां भिजाए छॾी आहे। हिन मां अॼु मां छा ठाहींदमि उहो बि तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। हीअ आहे मुंहिंजो ॾही ॼमाइण जो प्यालो। सो सभिनी खां पहिरियों त मां इहो कमु ख़तमु कंदमि। हितां ॾाढी आहे ख़ुश्क मिटी वारी ऐं झुड़ बि आहे ऐं अॼु सुराण कपिड़ा धोता आहिनि ऐं मां अॼु हिन काठीअ ते कमु कंदसि। हीअ मां तव्हांखे ॾेखारियो मुंहिंजे ई प्लांट्स मां हिकिड़ो सुकल पीस ज़मीन मां निकितो हो, जेको प्लांट सड़ी वियो हो, उनखे मां जेको आहे कुझु डेकोरेट कयां थी ऐं थोरो मूंखे हिन में ॿियो पीस बि अटैच करिणो आहे, त हीअ मां ॿिए कंहिं काठीअ मां पटे आई आहियां। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा त कल्ह मां हिते ॿ ॿुहारियूं रखियूं त मां उन्हनि मां तीलियूं कढंदमि, त अॼु मां सुम्ही पई हुअमि सुबुह जो, त जॾहिं कचिरो खणण वारा आया सुराण हुनखे ॿुहारियूं बि ॾेई छॾियूं, छो त मां हुनखे ॿुधायो ई न हो। हुनखे ख़बर आहे त हमेशह असांजी पुराणी ॿुहारियूं उछले छॾींदा आहियूं। सो उहा ॿुहारी वई ऐं हिनखे डेकोरेट करण जे लाइ मूंखे खपंदा पथर, नंढा नंढा कुझु पथर। त हीअ खणां थी मां पंहिंजो मग, ॾिसो करे त भॼण खां पोइ बि इहो यूज़फुल आहे। त पथर खणंदमि ॿाहिरां, ॿाहिरि जेको आहे पथर हूंदा आहिनि ईअं रोड रस्ते ते पियल। सो हलूं था ॿाहिरि, हिन में मगे में मां कुझु पथर जमा करे ईंदसि। ॾाढी ख़ुश्क हवा ऐं मौसम पर सुठी आहे, झुड़ आहे, मज़ो लॻो पियो आहे ॾाढो। हिते असांजी गाॾी बीहंदी आहे, हिन महिल हिते परे बीठी आहे, पर हिते ॾिसो त शीशा बि पिया आहिनि भॻल, तंहिंजे करे मां हिननि खे साइड ते थी कयां। ऐं हीअ पथर ॾिसो, हीअ रोड जे किनारे सां अहिड़ा इलाही पथर हूंदा आहिनि, त हितां मां इहे कुझु पथर हिन में जमा कंदमि। सो हीअ पथर कुझु मूंखे जेतिरा खपनि पिया मां खणी आई आहियां, कुझु पिया बि आहिनि, इन करे हे पूरो मग भरे न आई आहियां, पर हिनखे फ़िलहाल मां पाणी में पिसाए थी वञा, जीअं हिननि जी मिटी जेका आहे उहा चङी तरह सां ॻरी वञे, पोइ अची मां हिननि खे धोआं थी। सो हुन सुकल काठीअ जी जेका मुंहिंजे प्लांट हुयो सुकल, उन मां हीअ क्रिएट कयो आहे, त तव्हांखे ज़रूरु वणंदो, मूंखे ॿुधाइजो कीअं थो लॻेव। ऐं हिते मुंहिंजी हीअ बास्केट रखियल हूंदी, या बास्केट हाणे मूंखे हिते न आहे रखणी, हेठि त न रखंदमि, मथे ई रखंदमि वापसि। फ़िलहाल मूं जेको आहे हिनखे सेट करण लाइ, हिन जा फ़ोटो कढण जे लाइ हिते रखियो। सो हिन बास्केट खे खणां थी, इहे प्लांट्स वॉश कंदमि ऐं इन्हनि में जेको आहे पाणी विझंदमि ॿियो फ्रेश, पोइ हिनखे वापसि हिते ई सेट कंदमि। ऐं लंच जेको हुयो उहो असां अॼु अजीबो ग़रीब लंच कयो आहे, छो त सुराण इलाही सारा पटाटा कटलेट्स ठाहिया ऐं मां बसि 2 टे मानियूं पचायूं। सो उहे खाधासीं ऐं मासीअ जे लाइ बि उहे ई जेके आहिनि मानियूं विझी रखियासीं। ॾही ॾिसूं था, ॾही मुंहिंजी ॼमी वई आहे, इनखे चेक कंदमि, टेस्ट कंदमि ऐं उन खां पोइ हुनखे अंदरि कंदमि। अच्छा, दाल जो मां अञा ताईं कुझु न ठाहियो आहे, असल में हिन दाल जी मां ठाहींदमि वीडियो। थांव काफ़ी जमा थी विया आहिनि, मासी हाणे अचण वारी हूंदी, ठीकु आहे। हिन जी वीडियो ठाहिणी आहे मूंखे, जेका निमको वारी दाल हूंदी आहे न मुङनि जी, उहा मां ठाहींदमि। त हिनखे जेको आहे पाणी में भिजाइबो 2 टे कलाक, पोइ हिनखे पाणी छाणिबो, पोइ कपिड़े ते हिनखे फैलाए करे हुनजो पाणी सफ़ा सुकाइबो, माना आलाण हुन में न हुजे, बाक़ी दाल त नरम हूंदी, पोइ हिनखे तेल में डीप फ्राए कबो। त हिन जी मां अलॻि सां बि वीडियो ठाहींदमि, त उहा तव्हां सां अलॻि वीडियो शेयर कंदमि। हिन महिल जेको आहे मां फ़िलहाल हिननि पंहिंजे प्लांट्स खे धोआं थी। हीअ सभु जेम जूं बोतलूं आहिनि ख़ाली, पाणी बि हिननि जो थोरो घटिजी वियो आहे, हिननि खे वॉश बि कंदमि। ऐं हिन में मां मुंहिंजी विधल आहे हीअ प्लेट, त हीअ प्लेट बि जेका मेरी थी वई आहे। प्लेट इन लाइ विधी जो हिन जो तरो सोड़ो हो, त 4 बोतलूं हिन में पूरियूं न पियूं अचनि, त मूं हिनखे थोरो हाइट बि ॾिनी ऐं हिन जो थोरो मथे जो थी वई, त ऐं थोरी वेकिरी बि थी वई, त 4 ई हिन में बोतलूं पूरियूं पियूं अचनि। सो हाणे मां हिन जी चङी तरह डस्टिंग कंदमि ऐं हीअ प्लेट बि जेका मां वॉश कंदमि ऐं प्लांट्स बि वॉश करे हिन में पाणी विझंदमि ऐं वापसि अरेंज कंदमि। हाणे हीअ सभु मां हिते सेट करे छॾिया
हिननि में कुझु पीला पन हुया उहे बि कढी छॾिया। ऐं ॾिसो पाण में हिननि जी सेटिंग केॾी सुठी थी लॻी। हिन में सॼी उहा ई लेस लॻियल आहे जंहिंमां मां कुझु ई कटे हिन में हया आहिनि, नंढा वॾा बॉल्स लेस मां कटिया आहिनि। सो इहा वीडियो तव्हां ॾिसंदो अलॻि सां। ऐं ॿी ॻाल्हि त हिन जे हेठां हिकिड़ो स्टैंड हुयो काठ जो, जेको मूं कढी करे हिन प्लांट जे हेठां ॾिनो आहे, ठीकु आहे, छो त हिन जी हाइट मूंखे थोरी वधाइणी। ऐं इहो हमेशह यादि रखो त जॾहिं 2-3 शयूं हिकु हंधि डेकोरेट कयो त उहे सभु सेम हाइट वारियूं न हुजनि। सभु हिकु साइज़ जूं हिकु हाइट जूं हूंदियूं त उन में थोरो ॾिसण में सुहिणो न लॻंदो। त उन्हनि खे घटि वधि करण जे लाइ तव्हां हेठां को स्टैंड कुझु बि ॾेई सघो था। त मूं हिन खे हेठि करण लाइ ऐं हिन खे मथे करण लाइ हिन वारो हेठो स्टैंड कढी ऐं उनखे ॾेई छॾियो आहे। ऐं बास्केट जे हेठां ऑलरेडी हिकिड़ो नंढिड़ो स्टैंड आहे। इहे बि मां वठंदी रहंदी आहियां बाज़ारि में, मूंखे जिते नज़र ईंदा आहिनि त मूं वटि हर साइज़ जा अवेलेबल हूंदा आहिनि। सो यकीन आहे मूंखे त हीअ तव्हांखे जेका आहे वीडियो, हीअ मुंहिंजी डेकोरेशन, मुंहिंजो जेको बि स्टाइल आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। सिंपल सादो घर जे बचनि खुचनि शयुनि मां ठहियलु आहे। हीअ प्लांटर बि मां ठाहियो, हिन जी वीडियो बि अवेलेबल आहे, इहो बि तव्हां ॾिसंदव। ॿियो त हिन जे मथां बि साॻा ई नंढा नंढा पत्थर विधियल आहिनि, हिन जे मथां बि साॻा ई पत्थर आहिनि। हिननि ॿिन्हिनि जी लेस पाण में मैच थी करे, ग्रीन कलर हिननि सभिनीनि सां मैच थो करे, त हीअ ॾाढो हिकिड़ो सुहिणो जेको आहे लुक थी पियो आहे हिन जो। हीअ मुंहिंजी मज़ेदार अॼु मां ठाही आहे मुङनि जी दाल। ॾिसो शिकिल मां लॻे थी, ठीकु आहे, जेका निमको जी दाल मिलंदी आहे। सो अञा थोरी गरम आहे, थधी थींदी त कंहिं बॉक्स में विझी रखंदासीं। ऐं इन जी अलॻि सां मां वीडियो ठाही आहे डिटेल्ड। सिंपल त मां तव्हांखे ॿुधाए छॾियो त कीअं ठहंदी, तफ़सीली वीडियो जेका आहे मां शेयर कंदमि इनशाला, त उन में तव्हां ॾिसी सघंदव। सो हाणे 3 पहिरीं जी आज़ान अची वई आहे, टाइम 5 थियण वारा आहिनि। मां नमाज़ पढ़ी वठां त वरी पोइ अॻियां कुझु ॿियो तव्हां सां शेयर कंदमि। पढ़ी वरितीसीं ऐं सुराण हाणे जेका आहे थांव थी अंदरि करे। ऐं उनखां सवाइ हिते मां चिकन कढी रखियो आहे, राति जो मां चिकन जो बोड़ ठाहींदमि। बसर सुराण कटींदी, हुनजो देगड़ी बि तयारु आहे, हर शइ तयारु आहे। ऐं मां विझां थी हिनखे दाल खे हिन एयरटाइट जार में। सो एयरटाइट जार में रखणु ज़रूरी आहे, न त पोइ ख़बर अथव त नरम थी वेंदी, त चवाड़ बि न खाए बि न। सो हुनखे विझण खां पोइ ॾिसां थी अॻियां छा थी प्लान कयां, छो त राति जी मानी जेका आहे उहा मां सांझी जी नमाज़ खां पोइ पचाईंदी आहियां। तेसिताईं कुझु कमु सुराण किचन में कंदी ऐं कुझु मां क्राफ्ट जो वरी कमु करे वठंदसि। इरादो त मुंहिंजो इहो ई हुयो त मां हिन बॉटल मां मूंखे कुझु ठाहिणो आहे। ऐं ॿियो त हीअ जेके ठिकर जूं गिलासड़ियूं खणी आयो तारिक, इन्हनि मां कुझु मूंखे ठाहिणो। पर जॾहिं मां अचे वेठमि त मूं सिर्फ़ु जेको आहे एडिटिंग कई दाल वारी वीडियो जी ऐं क्राफ्ट वारी वीडियो जी, ऐं उन्हनि खे जेको आहे अपलोड करे छॾियमि। पब्लिक न कयूं अथमि, अपलोड कयूं अथमि। सो इहो सॼो टाइम मुंहिंजो उन में वियो। हाणे आहे जेको आहे सांझी जी नमाज़ जो टाइम थियण वारो आहे। उन खां पोइ वरी जेको आहे किचन में वेंदमि, कुकिंग कंदमि, त कुझु तव्हां सां शेयर कंदमि। मां अची वई आहियां किचन में ऐं हाणे पचाईंदसि बोड़। ऐं अॼु मां पचायां थी मटर पटाटा ऐं चिकन जो बोड़। हुनजी रेसिपी आहे मुंहिंजे चैनल ते मौजूदु। मूंखे ॾाढो वणंदो आहे इहो बोड़, जंहिंमें थोरी घाटी ग्रेवी हुजे ऐं पटाटा ऐं मटर विधियल हुजनि। मटर उन ॾींहुं वठी आई हुअमि त उहे छिले असां फ्रीज़ करे रखिया हुआसीं, छो त उन ॾींहुं त असांखे सम्झ में न आयो त छा में विझूं। ऐं हीअ आहे मूं वटि तेल, जंहिंमें थोरी देरि पहिरियों मां दाल पचाए चुकी आहियां, दाल फ्राए कई, त उनखे हाणे मां यूज़ कंदमि। ऐं कुझु तेल त मां हिन बोड़ में विझां थी ऐं कुझु तेल जेको आहे मां हिन प्याले में कढी रखंदमि, त जीअं पोइ असां आहिस्ते आहिस्ते हिनखे वरी इस्तेमालु कंदा रहूं। साफ़ु सुथिरो तेल आहे ऐं हिन में जेको सड़ियल न आहे घणो, ऐं बिल्कुलु आराम सां ऐं सुठे नमूने सां हिन में फ्राए कयो आहे। त हीअ कॾहिं बि ईअं न सम्झो त जीअं तव्हां चिप्स पचाईंदा हो या कुझु बि, त उहो तेल ज़ाया न थींदो आहे। पर ईअं न करणु घुरिजे त उनखे बार बार तव्हां साॻे में फ्राए कयो, कढ़ाई चढ़ी पई हुजे उन हिकिड़े में ई तव्हां फ्राए कंदा रहो, ईअं न आहे करिणो। छो त ईअं करण सां जेको आहे तेल जी क्वालिटी ख़राबु थी वेंदी आहे। हिकु दफ़ो अगरि हुन में काई शइ डीप फ्राए कयो, पोइ तव्हां उनखे कढंदा वञो, यूज़ कंदा वञो डिफरेंट शयुनि जे लाइ। सो हिनखे मां सेव करे रखां थी ऐं रोज़ानो ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु न कुझु पचंदो तरबो त हुन में इस्तेमालु थी वेंदो ई। ऐं मां हमेशह तव्हांखे चवंदी आहियां वक़्त जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। लाइट ॿारणु विसरी वई हुयमि। पंहिंजे टाइम जो मां कयां थी सही इस्तेमालु। मां हमेशह ईअं ई कंदी आहियां
त जेतिरी देरि में दाग थींदो आहे एतिरी देरि में पोइ मां बसर पटाटा सॉरी टमाटा पटाटा बि कटे छिले जीअं करिणो हूंदो आहे कंदी आहियां। छो त जॾहिं वीडियो ठाहिजे थी न कुकिंग जी त उन में लाज़मी ईअं करिणो थो पए त हर शइ कटे ठाहे पहिरियों खां रखिजे। ऐं बाक़ी जॾहिं मां जेको आहे घर में कमु कंदी आहियां नॉर्मली जीअं असां खाधो पचाईंदा आहियूं उन में ईअं ई थींदो आहे त जेसिताईं दाग थींदो तेसिताईं मुंहिंजो बाक़ी कमु ॿियो बि थी वेंदो। सो मां पहिरियों पटाटा छिले कटे रखंदमि, टमाटा कटींदमि, इहो सिलसिलो मुंहिंजो ईअं जारी रहंदो। खाधो जॾहिं पची वेंदो तव्हां सां शेयर कंदमि इनशाला। अटो सुराण ॻोहे छॾियो आहे, तो ॿोड़ खे दम ॾेई ऐं जेको आहे मानी बि पचाईंदमि। ऐं उनखां अलावा अॼु मां प्लांट्स खे पाणी बि न ॾिनो आहे, बसि ॿिनि टिनि खे जेके थोरा नाज़ुक आहिनि ॾेई छॾियो मंझंदि जो, छो त कंटिन्यू कमु कंदी रहियमि। ऐं अॼु जो घणो टाइम जेको मुंहिंजो आहे उहो वियो आहे मुंहिंजे ॿिन्ही वीडियोज़ में, दाल फ्राई करण वारी वीडियो ऐं मुंहिंजी क्राफ्ट जी वीडियो। ज़ाहिर आहे इन्हनि कमनि में काफ़ी सारो टाइम थो लॻे, तंहिंजे करे व्लॉग में बि नंढो ठहे। ऐं मां इहे शयूं व्लॉग में जेका ऐड करणु न पई चाहियां, छो त इहे मुंहिंजो अलॻि सां वेंदियूं। क्राफ्ट जी वीडियो जेका आहे उहा क्राफ्ट वारी प्लेलिस्ट में, कुकिंग वारी प्लेलिस्ट में वेंदी, दाल जी वीडियो। सो हीउ सिलसिलो जारी रहंदो। ॿोड़ पचंदो, मानी पचंदी, प्लांट्स खे पाणी ॾिबो, उनखां पोइ मां ॾिसां थी त मूं वटि टाइम जी केतिरी गुंजाइश रहे थी, मां हुन में एक्स्ट्रा छा थी करे सघां जेको मां तव्हां सां शेयर कयां। ऐं स्टार्टिंग में मूं चयो त 17 तारीख़ आहे आचर जो ॾींहुं आहे। सो सची ॻाल्हि ॿुधायां त आचर जो ॾींहुं मूंखे इन लाइ लॻो त मुंहिंजे बाक़ी ॿिन्ही ॿारनि सां गॾु सुराण बि घर में आहे, न त सैटरडे सुराण जी मोकल न हूंदी आहे। त अॼु आहे छंछर जो ॾींहुं, इहा मूंखां भुल थी वई। सो हाणे हीउ मुंहिंजो कमु त हलंदो रहंदो, उनखां पोइ जेको बि थियो उहो तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। सुराण गुआर थी धोए, अॼु मां वरिती भाॼी वारे खां, त धोई ऐं बॉइल करे रखंदासीं, पोइ ॾिसंदासीं त कॾहिं था पचायूं। बोर्ड हिते पची रहियो आहे, हिनखे बसि दम ॾियण वारी आहियां मां। उनखां पोइ वरी ॿाहिरि पहिरियों थी ॾेई अचां प्लांट्स खे पाणी, पोइ अचे मानी थी पचायां। बोर्ड खे दम ॾिनमि, वञा थी ॿाहिरि। ऐं ॿाहिरि लाइट घटि आहे, छो त हिकिड़ो ई बल्ब ॿरंदो हूंदो आहे हिते। 3 बल्बनि जी जाइ आहे जंहिंमें असां 2 में त लॻाया आहिनि। हिकिड़ो मां इहो ऑन कयां थी, कुझु फ़र्क़ु पइजी वियो। सो मोस्टली मां राति जो पाणी सफ़ा न ॾींदी आहियां, छो त सही सिधी ॻाल्हि आहे मूंखे भउ थींदो आहे त हिननि मां के कीड़ा मकोड़ा निकिरी अचनि त मूंखे ख़बर न पवंदी। सो बहरहाल अलाह जो आसरो करे हिन महिल पाणी ॾियां थी, छो त जॾहिं पाण सॼो ॾींहुं खाऊं पीऊं था त हिननि जो ख़्यालु रखणु मुंहिंजो बिल्कुलु फ़र्ज़ु आहे। हीअ आहिनि मुंहिंजा उहे ॿूटा। हिकिड़ो इहो नाज़ुकड़ो आहे, जल्दी नाराज़ थी वेंदो आहे, हीउ जल्दी नाराज़ थी वेंदो आहे। साॻा ई हिन टई, हीउ साॻियो ई आहे, हिनखे पाणी ॾेई वई हुयमि। ॿियो आहे मुंहिंजो हिकिड़ो ॿियो बि प्लांट आहे, हिननि खे बि जेको आहे मूंखे जल्दी जल्दी पाणी ॾियणो हूंदो आहे। टाइम थियो हिन महिल 7:20। प्लांट्स खे पाणी ॾेई आयमि, थोरी देरि साह पटियमि, ख़ौफ़ बि ॾाढो पियो थिए, छो त हिननि में किरड़ियूं हूंदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं सांडरा हूंदा आहिनि। ऐं अॼुकल्ह कैटरपिलर्स, ग्रास हॉपर्स, तिॾा जेके जंप खाईंदा आहिनि उहे बि इलाही आहिनि। कैटरपिलर्स बि आहिनि, पर ख़ैर उहे उॾरी करे किरंदा त न आहिनि, चिमड़ा पिया हूंदा आहिनि पननि में। पर ग्रास हॉपर अचानक किथां बि जंप खाई अचे मथां था किरनि। सो बहरहाल मां कोशिशि कंदी आहियां राति जो पाणी न ॾियां, पर हाणे देरि थी वई, ॿिया कम घणा हुया, इन करे इहो कमु रहिजी वियो आहे, इहो ज़रूरी हो। तव्हां यकीन कयो त अगरि मां हिननि खे पाणी न ॾियां न, मूंखे राति जो निंड बि न अचे हा, मूंखां मानी बि न खाइजे हा, छो त मुंहिंजो सॼो साह टंगियल हुजे हा त इहे सुकी विया हूंदा, मुरझाइजी कुमाइजी विया हूंदा। सो इहो कमु करे ऐं बोर्ड दम ते आहे। हाणे वञी मां जेका हितां ऑफ करण खां पोइ मानी पचाईंदमि, खाई बि। उनखां पोइ हिन वीडियो खे मां एडिट कंदमि, पोइ अपलोड कंदमि, तव्हां ताईं पहुची वेंदी इनशाअल्लाह, अल्लाह चाहियो त। सो इहो सिलसिलो आहे। सुभाणे बि कुझु क्राफ्ट शेयर कंदमि, ऐं कुकिंग में अगरि कुझु ख़ासि पचायो त शेयर कंदमि, न त आम रोज़मर्रा जी दाल भाॼी त आहे ई आहे। उन्हनि सभिनी जूं वीडियोज़ मौजूदु आहिनि मुंहिंजे चैनल ते, उन करे उन्हनि खे वराए वराए ॾेखारणु कुझु सही नथो लॻे। उनखां बहितर आहे त का अहिड़ी शइ ॾेखारियां जेका तव्हां पहिरियों ॾिठी हुजे। ऐं हिन महिल जेको आहे ॾाढो रिलैक्स फील थी कयां मां, अॼु बावजूदि इन जे जो मुंहिंजी तबियत सही न हुई ऐं मां सुबुह निंड इलाही कई। मां तक़रीबन 10:30 पौणे 11 बजे उथी हुयमि, यानी सुबुह निमाज़ वग़ैरह पढ़ी, कुझु हल्को फुल्को खाई पी मां वापसि सुम्ही पियमि। सो एतिरा महीना जॾहिं हे कोविड जे करे स्कूल बंदि हुया,
सुराण घर में हूंदी तव्हां यकीन कयो त मां ॾाढियूं निंड्रूं कयूं, मां सॼी उमिरि जूं शायदि निंड्रूं कयूं हूंदियूं इन्हनि कुझु महीननि में, छो त उहा वेठी हूंदी, मूंखे टेंशन न हूंदो त खीर वारो ईंदो, भाॼी वारो ईंदो, माई ईंदी कमु करणु या कचिरो वठणु ईंदो आहे छोकिरो, त उन्हनि जो मूंखे टेंशन न हूंदो हो त मां सुम्ही पई हूंदी हुअसि, सुबुह जो पंहिंजा सॼा कम करे वापसि अचे सुम्ही पवा। ऐं हींअर हुनजो स्कूल खुलियो, अलाह साईं हुनजी रोज़ीअ में बरकत ॾेसि, अलाह साईं हालात बि सही रखे त असांजा सभु नंढड़ा वॾड़ा ॿार बचा पंहिंजे कमनि ते, पंहिंजे पढ़ाईअ ते वञनि, त बेख़ौफ़ थी असां ॿाहिरि निकिरूं। अञा ताईं त साह असांजे मुठ में आहे, सो अलाह महिरबानी आहे, बहरहाल एहतियात अञा ताईं ज़रूरी आहे। सो इहो अॼु जो व्लॉग, यकीनन मूंखे तव्हां खां मोट जी उमेदु आहे, ऐं मुंहिंजूं ख़ामियूं ॿुधायो, मुंहिंजूं ख़ूबियूं ॿुधायो। ख़ामियूं ॿुधाईंदो त मां पंहिंजूं सही करे सघंदमि, ॿीहर उहे न थींदियूं, ऐं ख़ूबियूं ॿुधाईंदो त मां ख़ुशि थींदमि, उन क़िस्म जा कम मां वरी वरी कंदमि। सो अलाह साईं तव्हां सभिनीनि खे सुखियो सलामत रखे, मुंहिंजे तरफ़ां ॾाढो सारो प्यार, ऐं मिलंदासीं वरी सुभाणे वारे व्लॉग में। तेसिताईं इजाज़त, अल्लाह वारी।